हिकिड़ो वीचारो ग़रीब हारी जा ॿ पुट नौजवान ऐं उनजी ज़ाल हारी जी। हाणे हारी वीचारो ॿनी वग़ैरह कंदो हो। ॿई नौजवान पुट उहे बि ॿनी जो कमकार कराईंदा हुआ। ॾींहं वक़्तु गुज़रिया त हारीअ जी ज़ाल गुज़ारे वई। हाणे हारी वीचारो ऐं हारी जा ॿई पुट वेंदा ॿनी ते कमकार कनि त पोयां वीचारी उहा पोड़ी हिननि जे लाइ मानी वग़ैरह खणी वेंदी हुई। हाणे पोड़ी वई गुज़ारे। हाणे हारी वीचारो परेशान थी वियो त हाणे कमु कीअं हले, घर जो कमकार केरु करे। ॿ नौजवान पुट हुजनि त हाणे हारी चवणु लॻो पंहिंजे पुटनि खे त बाबा हाणे आउं वञा थो ॿनी जे कमकार ते, पोयां ई मानी वग़ैरह पचाए मुंहिंजे लाइ खणी अचिजो। ॿनी बि थोरो परे हूंदी हुई। हाणे उहो ग़रीब हारी वीचारो सो निकितो पंहिंजी ॿनी ते वियो, ॿनी जो कमकार कयईं। हाणे ॿनी जो कमकार करे ऐं चवणु लॻो त हाणे कुझु टाइम साई खणा, जेसि तो छोकिरा मानी खणी अचनि त पोइ मानी खाई ऐं पोइ वरी कम ते लॻी पवां। हाणे हिन वारा ॿई नौजवान छोकिरा वीचारा घर तो हाणे उन्हनि मानी वग़ैरह पचाई, कमकार कुझु घर जा कयूं। हाणे पोड़ी थोड़ी त का हुई कोन। हाणे उहे बि मानी पचाए पंहिंजे पीउ जे लाइ उतां खणी निकिता। हाणे ग़रीब हारी वीचारो ॿनी जो कमकार करे कंहिं हिकिड़े वण जे हेठि, वण तमामु घाटो हुजे, उनजी छांव में उन वण जी पाड़ में वेही रहियो। कुदरत ख़ुदा जी उन वण में को नांग रहंदो हो। वण को तमामु पुराणो हो। कारो नांग हिकिड़ो निकितो, उन हारी वीचारे खे खाई विधई। हारी खे जो डंग हयो नांग तो वीचारो हारी मरी वियो। त हाणे हिन वारा ॿई नौजवान पुट बि अची ॿनी ते पुॻा तो चवणु लॻा त बाबो आहे कोन, ॿनी ते ॾिसिजे कोन थो, ख़बर कोन्हे किॾां वियो आहे। हिते हुते पंहिंजे पीउ खे ॻोल्हण लॻा। तव्हांजो वञी ॾिसनि त हिननि वारो पीउ कंहिं वण जे हेठि नज़र आयो हिननि खे। त हाणे ॿई छोकिरा आया अची उते ॾिसनि त हाणे उहो ग़रीब हारी वीचारो, उनखे त नांग खाई हलियो, हू ईअं सुतो पियो हुजे। पुट चवणु लॻा त बाबा सुम्ही रहियो आहे। तो हाणे अची पंहिंजे पीउ खे ॾिसनि त हिन वारो पीउ जेको आहे सॼो साओ लॻो पियो हुजे, वात मचा गोगी वहे पई। हाणे ॿई नौजवान हेॾां होॾां पंहिंजे पीउ खे करणु लॻा। हाणे उन में त न साह न छा। तो हाणे उन ॿिन्ही पुटनि पासे में ॿिया बि कई जेके वीचारा हारी वासे ॿनी जे कमकार जे हिसाब सां लॻा पिया, उन्हनि खे सॾु कयो। उहे आया अची ॾिठो हिनखे तो चवणु लॻा त भाउ अवांरो पीउ त मरी वियो आहे, हिनखे को नांग वग़ैरह खाई वियो आहे। हाणे पुट वीचारा माना बेहाल थी विया से वीचारा मथो पिटणु लॻा त अमां त अॻे ई छॾे वेली, रहियल बाबो सो बि छॾे वियो, नांग खाई वियो हिनखे। हाणे उहो कुझु माण्हू हुआ, कुझु इहे ॿ छोकिरा हुआ हिन वारा, सो खणी अची उन ग़रीब हारी खे घर पुॼायूं। सो हाणे तड़ गुसल ॾेई ऐं उनखे वञी क़ब्रिस्तान हवाले कयूं, दफ़न कयूं। त 2-3 ॾींहं गुज़रिया। सो वॾो छोकिरो चवणु लॻो संदसि नंढे भाउ खे त भाउ हाणे तूं हीअं कर, तूं कर शादी। हाणे पाण घर में को कमकार कीअं मतिलबु करियूं, हाणे तूं कर शादी। हाणे जेकर ॿनी ते पाण ॿई ॼणा कमु करणु हलंदासीं, पोयां घर जा कमकार केरु कंदो, पंहिंजे लाइ मानी वग़ैरह केरु खणी ईंदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे को घर जो कमकार करण वारी माई हुजे, मानी वग़ैरह पचाइण वारी हुजे, जीअं पाण खे पुॼाए। तूं कर शादी। तो ते नंढो भाउ चवणु लॻो त भाउ आउं शादी कोन कंदसि, पहिरीं तूं मुंहिंजो वॾो भाउ आहीं, पहिरीं तूं शादी कर, इहा ॻाल्हि ठहे थी, पोइ रहियसि आउं, पोइ खणी आउं शादी करे वठंदसि। तो नेठि नंढे भाउ अची ज़िद कयो। वॾो भाउ चवणु लॻो त चलो ठीकु आहे, पोइ शादी खणी आउं थो करियां। तो हाणे हिते हुते वञी को रिश्तो ॻोल्हियूं, मस्तु को वञी रिश्तो मिलियो, को मिट माइट मज़ा हिननि खे हिकिड़ी छोकिरी मिली। वॾे भाउ हिन वारे कई शादी, हारी जे पुटु जेको वॾो हो। हाणे ही ॿई वीचारा ॿई ॿाहिरि वेंदा हुआ ॿनी जे कमकार ते, उहो पोयां माई मानी वग़ैरह पचायो खणी ईंदी, हुन घर जा कमकार ॾिसंदी हुई। त हाणे हिकिड़े ॾींहुं ॿई ॿाहिरि विया ॿनी ते कमकार जे हवाले सां कमकार करणु लॻा। त हिते माई देरि कई, मानी खणी कोन आई। सभिनि जूं मानियूं वग़ैरह अची वियूं, जेके हारी ॿिया कमकार कंदा हुआ, हिननि खे बुख बि तमामु जाम लॻी हुजे। तो हाणे माई मानी खणी कोन आई। त हाणे हिते वॾो हारी जो पुटु उहो चवणु लॻो पंहिंजे नंढे भाउ खे त अदा वञी ॾिस घर, भाॼई तो वारी अञा मानी खणी कोन आई आहे, ख़बर कोन्हे, देरि करे छॾी आहे, वञी ॾिस छाजे लाइ देरि कई आहे, बुख बि पाण खे तमामु जाम लॻी आहे। तो हाणे नंढो छोकिरो चवणु लॻो पंहिंजे वॾे भाउ खे त अदा आउं कोन वेंदसि, तुंहिंजी ज़ाल आहे, भाॼाई त खणी मुंहिंजी आहे, पर तूं वञ, इहा ॻाल्हि ठहंदी। त वॾो भाउ चवणु लॻो त न भाउ, का अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, भाॼाई सम्झ तुंहिंजी माउ मिसल आहे, तूं वञ पाण, का ॻाल्हि कोन्हे, तूं वञी हुते जांच वग़ैरह करे आ, छा थी वियो ख़ैरु आहे, ऐं देरि करे छॾी आहे अॼु। सो हाणे नेठि नंढो भाउ चवणु लॻो वॾे भाउ खे त चलो भाउ ठीकु आहे, आउं वञा थो। हाणे उहो नंढो छोकिरो हुन हारी जो पुटु सो आयो अची घर पुॻो, ॾिसी त उहा माई जेको आहे वांदी हुजे न कमकारनि में, तो लोह लॻी पई हुजे मानी वग़ैरह पचाए करे हेॾां होॾां। सो हाणे उहो पंहिंजी भाॼाई खे चवणु लॻो छोकिरो त भाॼाई देरि करे छॾी, सभिनि जी मानी हुते अची वई आहे ऐं असांखे तमामु जाम बुख लॻी आहे, तो देरि करे हेॾी छो, छाजे करे। हाणे हुन माई कमकार घर जो जाम कंदी हुई, सो
उनखे बि का कावड़ अची हुई। सो हिनखे चयईं त मूं ते रोब न कर, आऊं कहिड़ी वांदी वेठी आहियां जो तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ मानी आऊं खणी अचां यकदमि। मूंखे बि कई कमकार ते घर जा करणा पवंदा। जे तोखे एॾी बुख लॻे थी, एॾी तकड़ आहे, त पोइ वञी शादी किथां करे आ न, शादी करे पोइ तुंहिंजी ज़ाल खे चओ पाणे तोखे पचाए ॾींदी। ते हिते उहा नंढे छोकिरे खे कावड़ चढ़ी वई। तो चवणु लॻो त भाॼाई हाणे तोखे आऊं मां बराबरि सम्झां थो, तूं घटि में घटि अहिड़ा लफ़्ज़ न कढ, पर हाणे अॼु खां ॿाहिरां तुंहिंजे हथनि जी मानी न खाईंदसि। हाणे आऊं शादी करे ईंदसि, पंहिंजी ज़ाल जे हथनि जी मानी खाईंदसि, तुंहिंजी मानी आऊं न खाईंदसि। हाणे थोरो घणो कावड़ मज़ा भाॼाई बि हिनखे चई छॾियो। तो भाॼाई चवणु लॻी त अदा तूं कावड़ न, तूं नाराज़ न थी, मूं ईअं ई तोखे चई छॾियो आहे, तूं ईअं न कर। चिना आऊं वञा पियो, हाणे शादी कंदसि ऐं पंहिंजी ज़ाल जे हथनि जी मानी खाईंदसि। अबा ही छोकिरो तां भाॼाई खां कावड़ जी निकितो अची पंहिंजे भाउ वटि आयो बनी ते। तो हिते पंहिंजे भाउ चवणु लॻो त अदा हाणे ॻाल्हि ॿुधी, आऊं हाणे वञी पियो। त वॾो भाउ चवणु लॻो पंहिंजे नंढे भाउ खे, दादा ख़ैरु आहे, तूं केॾांहुं थो वञी, आख़िर छा थियो आहे? त हिते सॼी ॻाल्हि करे ॿुधाईंदे यार ही मसइलो आहे, भाॼाई ही ॻाल्हि कई आहे, हाणे तंहिंजे करे आऊं वञा पियो, वञी शादी कंदसि ऐं मुंहिंजी ज़ाल वठी ईंदसि, उनजी हथनि जी मानी खाईंदसि। वॾो भाउ चवणु लॻो नंढे भाउ खे, दादा हाणे ईअं न कर, भाॼाई आहे तुंहिंजी माउ बराबरि, तोखे थोरो घणो चईं त हाणे तूं नाराज़ न थी। पाण ॿ भाइर आहियूं, पंहिंजो पीउ त गुज़ारियो, पंहिंजी माउ त गुज़ारे वई, हाणे तूं बि मूंखे छॾियो थो वञी। तूं चवणु लॻो त न अदा तोसां कावड़ मुंहिंजी आहे कोन, आऊं वञा थो ऐं तो वटि वरी ईंदसि तमामु जल्द। तो बा नंढो छोकिरो तां निकिरी पियो पंहिंजे वॾे भाउ खां मोकिलाए। तो हाणे हीउ आयो हलंदे हलंदे कंहिं अची अहिड़े इलाइक़े में पुॻो, छा ॾिसे त उते हिकिड़ा माना 3 दरवेश अचनि पिया, वाह मींहुं कंदा, माना पाण में विढ़ंदा अचनि। 3 दरवेश विढ़ंदा अचनि, सो सफ़ा अखियूं ॻाढ़ियूं उन्हनि जूं। हू चवे ही न, ही चवे त हू न, ईअं मिड़ी पाण में विढ़झिड़ लॻी पई हुजे। हारी जे पुट हिन छोकिरे ॾिठो त 3 हमरा अचनि पिया, ख़बर कोन्हे, वाह मींहं वांगुरु छिता थियो पिया अचनि। अलाए छा हिननि खां, वञी हाल अहिवाल त वठां हिननि खां। हाणे ही छोकिरो आयो अची हिननि वटि पुॻो, तो चवणु लॻो त ॾियो ख़बर, अव्हां सां ख़ैरु आहे, सफ़ा कावड़िया वतो ऐं पंहिंजो पाण खे विढ़झिड़ लाहे वेठा आहियो, अव्हां सां ख़ैरु आहे? हाणे उहो 2 दरवेश चवणु लॻा त असीं आहियूं दरवेश, असां वटि क़ीमती शयूं आहिनि, बसि उन ते ई विढ़ूं पिया। तो हाणे हारी जो पुटु चवणु लॻो त अव्हां वटि कहिड़ियूं शयूं क़ीमती आहिनि, छाजे लाइ विढ़ो पिया, मूंखे ॿुधायो। त हिते हिकिड़ो दरवेश चवणु लॻो त यार मूं वटि आहे उॾण खटोली। हाणे उॾण खटोली आहे जेका उन ते माना माण्हू चढ़ी ऐं किथे बि वञी घुमी फिरी ईंदो। त सोच भला इहा वधीक आहे या न? तो हिते ही छोकिरो चवणु लॻो त हा वाक़ई उॾण खटोली माना इहा कमु जहिड़ी शइ आहे, उॾरे थी। तो हिते ॿियो चवणु लॻो त यार मूं वटि आहे लठ। लठ मूं वटि अहिड़े क़िस्म जी जादुई लठ आहे, जेकर हिन लठ खे आऊं हुकम करियां न, तरह तरह जा ताम अची वेंदा हलिया। तो सोच भला उॾण खटोली खां ही कमु जहिड़ी आहे न, तरह तरह जा खाधा अची हाज़िर थियनि था। छोकिरो चवणु लॻो त हा यार इहे बि तुंहिंजी लठ बि कमु जहिड़ी आहे। त टियों चवणु लॻो त न मूं वटि आहे रसो, जेॾां बि वेंदे दुश्मन हुजे कुझु बि हुजे, उहो हुकम कर रसी खे, तूं दुश्मन वग़ैरह सभिनि खे माना क़ाबू करे झले आणे ॾींदी। दुश्मन ॿधिजी वेंदा हलिया हिन रसी में, जहिड़ो हुकम कर जीअं रसी खे वार ईअं वरंदी। तो हाणे मुंहिंजी शइ इहा कम जी आहे। हाणे उहो हारी जो पुटु चवणु लॻो 3 दरवेशनि खे त 2 शयूं तव्हां वटि बिल्कुलु कम जूं आहिनि, हाणे मां जो फ़ैसिलो करियां थो। त 2 दरवेश चवणु लॻा त चलो ठीकु आहे, इहा पाण कम जहिड़ी ॻाल्हि आहे, तूं असांजो फ़ैसिलो करींदो। हाणे हीअ हारी जो पुटु चवणु लॻो त इहे 2 शयूं हिते रखो ऐं हिकिड़ो कमु मां चवां थो उहो करियो। त 2 दरवेश उहे 2 शयूं हुते रखियूं ऐं चवणु लॻो उन खे त हीउ पथर आहे, मूं खयो आहे, हीउ परियां वण ॾिसो, वण आहिनि हिकिड़ा, इन में आऊं उछलायां थो, अव्हां टिनिनि मंझां जेको वेंदो उहो पथर पहिरीं खणी ईंदो, शइ उनजी वधीक हूंदी। तो 2 दरवेश चवणु लॻा त वाह वाह जो फ़ैसिलो कयो अथई, इहा त ॻाल्हि माॻे भली आहे। अबा हिन उहो पथर खणी जीअं उन वणनि में उछलियो, चवणु लॻो त हाणे वञो तव्हां मां केरु थो इहो पथर खणियो अचे। ही 2 निकिता पथरनि खे खणण जे लाइ। अबा हिन हरामी छा कयो जो उॾण वारी जेका हुई खटोली, उन ते चढ़ी ऐं रसो खणी लठ खणी ऐं थियो जहाज़ हुतां। 2 शयूं दरवेशनि जूं खणी वियो। दरवेश रहिया ई उते उन पथर खे ॻोल्हण में, ही निकितो। हाणे हलंदे हलंदे कंहिं अची बादशाही में उते हिकिड़ो शहर हो, अची उते पुॻो। उॾण वारी खट जेका हुई उॾण खटोली, उहा कंहिं पासे में लिकाए ही निकितो उन शहर ॾांहुं। लठ हिन सां गॾु हुजे, रसो चेल में ॿधी छॾियो। आयो हुते उते माण्हू चवणु लॻा त बादशाह जी धीउ तमामु सुहिणी ख़ूबसूरत, पर अॼु ताईं कंहिं मर्द जे मुंहुं कोन चढ़ी आहे, इहा सिर्फ़ु नौकराणियुनि जे वातां ॻाल्हि ॿुधी आहे। नौकराणियूं ॻाल्हि कनि थियूं त
शहज़ादी अहिड़ी सुहिणी आहे, तमामु ख़ूबसूरत, पर कंहिं मर्द जे मुंहुं न आहे चढ़ी अॼु ताईं। इहा ॻाल्हि हिन बि ॿुधी तो ही चवणु लॻो त हाणे शादीअ कंदा इन बादशाह जी धीअ सां। अहिड़ी सुहिणी आहे कंहिं मर्द जे मुंहुं न आहे चढ़ी एतिरे टाइम ताईं, शादी इन सां कंदसि, इन खे पंहिंजी ज़ाल बणाईंदसि। हीउ उतां वापसी आयो, उॾण खटोली खईं, हिन राति अची थी तो हाणे आयो अची बादशाह जे महल जे मथे छित ते उहा खट उॾण जेका हुई सा उते रखी। हीअ हेठि लही आयो, रसे खे चईं त चंबड़, शहज़ादी जो कमिरो जेको आहे उन दरी में, सो उन में चंबड़ी पियो। हीअ आयो त रसी सां सिरकी अंदरि ढरी हलियो। शहज़ादी छा ॾिसे अथई, शहज़ादी खे माना हिन ॾिठो, शहज़ादी निंड पई हुजे, शहज़ादी सुहिणी तमामु ख़ूबसूरत। हिन छा कयो, शहज़ादी जेका चादर ओढली हुई उहा चादर लाथी। हिन वटि का अहिड़ी हुई कोई चादर वग़ैरह हिन सां गॾु हुई सा, उहे हुन शहज़ादी खे ओढारे ऐं वरी पाण वापसी आयो उतां। थियो रफ़ू चकर। शहज़ादी जॾहिं निंड मञा उथी, छा ॾिसे त चादर हिकिड़ी ओढो वठी धप जी बाहि हुजे हिन में। त चवणु लॻी त ख़बर न आहे हीअ चादर मूंखे केरु ओढारे वियो, मुंहिंजी चादर हले केरु खणी हलियो। लॻे थो त को न को माण्हू आयो आहे, आऊं अॼु ताईं कंहिंजे मुंहुं कोन चढ़ी आहियां कंहिं मर्द जे। केरु आयो आहे जेको हीउ कमु करे वियो आहे। बादशाह खे ख़बर पइजी वई, थलथलो मटी वियो। त बादशाह चवणु लॻो त केरु माण्हू आयो आहे जेको हीउ कमु करे वियो आहे। नौकरनि खे सभिनी खे घुराईं त अमी छाजी पघार था वठो, अमी जांच ई कोन कई त को माण्हू जेको आयो आहे शहज़ादी जे कमरे में। तो हाणे नेठि ईअं ई बादशाह हेॾां होॾां कयो, ख़बर न पइजी। तो बादशाह छा कयो, उन दरी जे पासे में जेको आहे सो वॾो कुंडो हिकिड़ो रखी छॾी, तो उन में रंग हणी छॾी। त चवणु लॻो त हाणे दर वटां त केरु अची नथो सघे, बाक़ी हीअ दरी आहे, हितां ई केरु अचे थो हाणे पाणे हिन दरी ते ईंदो कंदो, इन रंग में किरंदो त ख़बर चार पहुची वेंदी। पोइ रंग वारो जीअं ॾांहुं वेंदो त उहो पेर खणी हुन वटि पुॼी वेंदो माण्हू। हाणे उहो हारी जो पुटु हिरिल, हिननि इहो कमु प्रोग्राम करे छॾियो। शहज़ादी सुम्ही रही, सभु पंहिंजे हिसाब सां। हीअ वरी आयो उन उॾण खटोली ते ऐं छित ते लाथई ऐं माना लथो, उतां आयो वरी उहा रसी हणी ऐं चंबड़ा ऐं उन रसी सां आयो हेठि। आयो त हीअ किरियो वञी उन रंग वारी कुंडे में, त हिन खे रंग लॻी वियो। शहज़ादी न वियो तो चवणु लॻो त अड़े रंग मूंखे लॻी वियो, या बादशाही का चाल वग़ैरह आहे। तो हीअ उतां ई वरी वापसी वरियो। तो हाणे कपिड़ा हिन वारा भरिजी विया हुजनि, वॻो हिन वटि हिकिड़ो वॻो किथां हथु कयईं, उहो पातईं। रंग वारो वॻो जेको आहे सो आयो हिकिड़े धोबी वटि, धोबी खे माना ॾिनई। आयो हिकिड़े धोबी वटि, उहो वॻो ॾिनी हुनखे। चवणु लॻो त हाणे धोबी को निंड में हुजे, तो मिड़ी ईअं आम पियो करे। तो हुनखे चईं त हीअ कपिड़ा धोई ॾींहुं सुबुह जो मां खणंदुसि। हाणे उन न ॾिठो, तो हाणे उहो धोबी उहे कपिड़ा हिन खां खयां, रंग वारा हुआ सो पंहिंजे कपिड़नि सां गॾाईं। सो उन रंग जेको आहे सो उन धोबी जे कपिड़नि खे लॻी हलियो। धोबी कपिड़ा वग़ैरह पंहिंजे सां धोइण जे लाइ रखिया। हाणे अची सुबुह थियो त ख़बर पई त रंग वग़ैरह जेको हमरा को आयो, रंग उनखे लॻी वियो। हेॾां होॾां जांच वग़ैरह थी वई। बादशाह चयो सिपाहियुनि खे त वञी ॻोल्हियो इहो रंग वारो माण्हू, रंग हिन खे लॻो हूंदो। सो हाणे हिते हुते सभिनी माना ख़बर पइजी वई त रंग बंग कपिड़नि वारो को सिपाहियुनि वग़ैरह माण्हू खे हिते हुते ॻोल्हण लॻा। तो हाणे रंग लॻल हुजे उन धोबी खे कपिड़नि खे, धोबी कपिड़ा को धोई हुनखे ॾेई छॾिया। हुन त वञी पंहिंजो वॻो पातो, धोबी जे कपिड़नि खे उहो रंग लॻी वियो। तो धोबी खे अची हिननि हाज़िरी कई। हाणे हीअ आरामी हारी जो पुटु उहो बि हुते मौजूदु हुजे, कई माण्हू गॾु हुजनि सभु। बादशाह चवणु लॻो इन धोबी खे त अड़े तूं आहीं जेको मुंहिंजी धीउ शहज़ादी जे कमरे में अची थो, असां ई रंग आहियूं, रंग तोखे लॻो पियो आहे, मतिलबु तूं ई अची थो। धोबी चवणु लॻो त न, हाणे धोबी कुझे त मरे बादशाह, बादशाह सां केरु पुॼे, माठ करे वीचारो वेही रहियो। तो हाणे बादशाह चयो शहज़ादी खे त शहज़ादी हाणे अंदरि हुजे, शहज़ादी कंहिं माण्हू जे मुंहुं न चढ़े। बादशाह उतां आयो, शहज़ादी चवणु लॻो त फिलाणो धोबी आहे, हाणे ॿुधायो हिनखे कहिड़ी सज़ा ॾियूं। शहज़ादी चवणु लॻी त फिलाणे हंधि वञो, हिकिड़ो वणु आहे, उन वण ते वञी इन धोबी खे फांसी ते चाढ़े छॾियो, इन जी सज़ा इहा आहे। बादशाह जी आयो ऐं चवणु लॻो त फिलाणे हंधि वणु आहे, वञो हिन धोबी खे फांसी ते चाढ़ियो। हारी जो पुटु चवणु लॻो त अड़े हीउ ज़ुल्म त मूं कयो, पर हीउ राह बे गुनाह जो धोबी वीचारो थो मरे, फांसी ते चढ़े। हालांकि ग़लती मुंहिंजी आहे, इहो कमु सॼो मूं कयो आहे, सज़ा मूंखे अचणु खपे। हिन वीचारे धोबी खे राह बे गुनाह जो सज़ा थी अचे, हाणे हिन जी जान छॾाइजे। हिन हारी जे पुटु बादशाह खे सॾु कयो। बादशाह चवणु लॻो बादशाह सलामत, तुंहिंजो ॾोही आऊं आहियां, हीउ धोबी न आहे, सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। तो बादशाह चवणु लॻो उन हारी जे पुट खे त चलो ठीकु आहे, तूं आहीं त पोइ बीह। बादशाह वियो शहज़ादी न, शहज़ादी खे ॻाल्हि करे ॿुधाई त धोबी कसूरवार कोन्हे, धोबी कोन हो, ॿियो हिकिड़ो छोकिरो आहे। शहज़ादी चवणु लॻी त जेको बि हुजे फांसी ते चाढ़ियो। बादशाह आयो तो चवणु लॻो उन छोकिरे खे त चलो ठीकु आहे, तोखे बि फांसी ईंदी। छोकिरो चवणु लॻो त चलो ठीकु आहे, पर हाणे हीअं करियो, फांसी भले मूंखे ॾियो, पर मूंखे कुझु टाइम जी मोहलत ॾियो।
अॼो की रात जी मोहलत ॾियो, सुबुह जो ईंदो त भले मूंखे फांसी ते चाढ़िजो। तो हिते बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, पर नज़र तो उते हूंदी। बादशाह चवणु लॻो उन छोकिरे खे, त छोकिरो चवणु लॻो त भले ठीकु आहे। तो हाणे छोकिरो उतां आयो पंहिंजे आस्थाने जिते वेंदो कंदो, उतां उॾण खटोली खईं तो चढ़ी उन ते ऐं सिधो आयो उन वण ते जिते फांसी हिन खे ॾियणी हुई। तो आयो उन वण ते उॾण खटोली रखी छॾी हिनमि। तो हीअ वरी पंहिंजे हिसाब सां आयो अची बादशाह वटि हाज़िर थियो ॿिए ॾींहुं। बादशाह चवणु लॻो त हाणे भले मूंखे फांसी ते चाढ़ियो। तो बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि खे हाणे वञो हिन खे वठी उन वण ते हिन खे फांसी ते चाढ़ियो ऐं जो अखियूं कढी मुॾां खणी अचिजो। शहज़ादी जी इहो कौल हुजे त फांसी ते चाढ़े उन जूं अखियूं मुॾां खणी अचो त अखियूं आऊं ॾिसां। हाणे बादशाह त पाण न हलियो, सिपाहियुनि खे चई ॾींहुं सिपाही हिन खे वठी ऐं सिधो आया उन वण ते। हाणे हिन खे फांसी ते चाढ़ण वारा हुजनि त हिते ई छोकिरो हारी जो पुटु चवणु लॻो उन सिपाहियुनि खे त बादशाहनि जो कौल हूंदो आहे त माण्हू फांसी ते जॾहिं चढ़ंदो आहे त उनजी का ख़्वाहिश पूरी थींदी आहे, पूरी कबी आहे। तो सिपाही चवणु लॻा त ॿुधा तुंहिंजी कहिड़ी ख़्वाहिश आहे? त हिते ई चवणु लॻो हारी जो पुटु उन सिपाहियुनि खे त कुझु टाइम मूंखे ॾियो त जीअं आऊं हिन वण मथे वेही ऐं अलाह साईं जी इबादत करणु थो चाहियां। मरण वारो थो वेह आहियां, कुझु अलाह साईं जी इबादत करे वठां। सिपाही चवणु लॻा त चलो ठीकु आहे, अलाह जी इबादत करे थो इहो हिन खे माना ख़्वाहिशुनि जी पूरी करियूं था, असीं बि गुनाहगार न थियूं, भले अलाह जी इबादत करे पोइ हिन खे फांसी ते चाढ़ियूं था। ईअं भले ठीकु आहे, तूं वञ वण मथे वेही ऐं इबादत कर। हीअ चढ़ियो वण मथे उॾण खटोली पई हुजे, चढ़ी उन ते हीअ त वियो जहाज़ थी। हुननि ख़बर ई न पई। हू चवणु लॻा त अलाए किॾां वियो हीउ, हिते हुते ॻोल्हण लॻा, हीउ हुजे ई न। तो हाणे चवणु लॻा त हाणे बादशाह खे छा चवंदासीं? बादशाह चयो त हिन खे फांसी ते चाढ़े हिन जूं अखियूं खणी अचां, शहज़ादी खे ॾींदासीं। हाणे हीअ त आहे कोन, हाणे मरी वियासीं। तो हिते पाण में सलाह करणु लॻा। सो चवणु लॻा त हलूं था, हिकिड़ो ॾाहो हमरा आहे, बादशाह उन खां सलाह वठंदो, पाण भली उन खां सलाह वठूं, न त बादशाह पाण खे मारे छॾंदो। हाणे ही सिपाही आया उन ॾाहे हमरा वटि, तो उनखे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। चवणु लॻा त असीं तोखे पैसा ॾियूं था, असांखे इन मसइले जो हल करे ॿुधा। तो चवणु लॻो पैसा वटि आहिनि? हा पैसा मूं वटि आहिनि। पैसा हिननि ॾिना। ॾाहो हमरा चवणु लॻो त हाणे अमीं बि को बेवकूफ़ चरिया आहियो, बादशाह खे कहिड़ी ख़बर छाजियूं अखियूं आहिनि, ऐं वञो उहो छेलो उहा ॿकरी वञी ॾिसो उन जूं अखियूं कढी खणी बादशाह खे ॾियो। बादशाह चयो त असीं उनखे फांसी ते चाढ़े अखियूं कढी आया आहियूं। तो सिपाही चवणु लॻा चलो ठीकु आहे, हिननि वञी को इहो छेलो को ॿकरी हथु कई उन जूं अखियूं कढी बादशाह खे हिननि आणे ॾिनियूं। बादशाह खे चवणु लॻा त बादशाह सलामत, इहे अखियूं आहिनि उन जूं, फांसी ते हुनखे चाढ़ायासीं। बादशाह उहे अखियूं खयूं अची शहज़ादी खे ॾिनी। शहज़ादी चवणु शहज़ादी हीअ ॾिस अखियूं उन जूं कढी आयासीं। त शहज़ादी चवणु लॻी त बाहि ॾियो इन अखियुनि खे, वञी हेॾां छॾा खणी आया, वञो उछरियो किथे, साड़ियो थो वञे। हाणे हीउ छोकिरो हारी जो पुटु उन उॾण खटोले ते चढ़ी ऐं सिधो आयो हिकिड़े झंग में आयो। हिन खे बुख बि तमामु जाम लॻी हुजे। तो हाणे हिते हुते ॾिसण लॻो झंग में हिकिड़ो हिन खे ॾाढ़ुनि जो वणु ॾिसण में आयो। अब उॾण खटोले सिधो ॾाढ़ूं जे वण ते हाणे वेठो हुजे, हुते ॾाढ़ूं पियो खाए। ॾाढ़ूं तमामु मज़ेदार भला पियो खाए हिते। तो हाणे हुते वेठो ॾाढ़ूं खाए त छा ॾिसे त उहे टई दरवेश अचनि पिया उन झंग में। त हिते चवणु लॻो त हाणे वणिया मरी वियासीं, इहे टई दरवेश जंहिंखां मूं इहे शयूं फुरियूं, इहे टई अचनि पिया, हाणे मरी वियासीं, कीअं करियां? तो चवणु लॻो त माठि करे वेठो आहियां, ॾिसूं था छा था कनि। टई दरवेश उहे पाण में ॻाल्हियूं कचारियूं कंदे उहे बि उन ॾाढ़ू जे वण जे हेठि अची बीठा। तो हिते चवणु लॻा त भणिया मुसीबत, अजायो पाण में विड़ियासीं। सो हमरा पाण खां इहे शयूं फुरे हलियो, न विड़ूं आहे न करियूं आहे, त इहे टई कम जहिड़ियूं शयूं हुयूं। सो हाणे लठ में ताम बाम घुराईंदा हुआसीं, रसी बि कम जहिड़ी हुई, जेॾां चवंदा हुआसीं कीअं कंदा हुआसीं, पर रसी कमु कंदी हुई। ऐं उॾण खटोले उॾण जी ॾाढा माण्हू पंधु करे मरी आहियूं। शइ जेको आहे सो कम जहिड़ियूं पाण विञाए छॾियूं हुई, हमरा पाण खे हणी हलियो। हाणे अॼु खां ॿीहर पाण विढ़ंदासीं कोन, पाण टई ॿाहिरि आहियूं। तो चवणु लॻा त चलो ठीकु आहे ॿाहिरि आहियूं। तो चवणु लॻा त यार ही ॾाढ़ूं तमामु भला बीठा आहिनि, ॾाढ़ूं पटे खायूं, हाणे मथे पुॼे केरु, हाणे कीअं चढ़ूं हुते, वण बि तमामु वॾा हुजनि। सो हाणे हुते मथे हारी जो पुटु वेठो हुजे। सो चवणु लॻो त हाणे हिननि मां जे अगरि को हिकिड़ो चढ़ियो थो अचे मथे त मूंखे ॾिसी ईंदो त पोइ त मरी वियासीं, हीउ दरवेश पहुतल नाले छा कनि। अवा हिन छा कयो, कुझु ॾाढ़ूं पटे ऐं हेठि किराया त हिननि बि खयां। सो चवणु लॻा त हल वञा पाण दरवेश आहियूं, अलाह पाण ते राज़ी आहे, पाण उहा ॻाल्हि कई थी ॾिस कीअं मथां ॾाढ़ूं किरिया आहिनि, पाण अजाए विड़ूं था करियूं था हेॾां होॾां, नियत पलीताई करियूं था, अलाह पाण सां राज़ी आहे। तो हाणे पाण विढ़ंदासीं कोन। तो हाणे टई लॻा ॾाढ़ूं खाइणु। सो हुन मज़ा हिकिड़ो दरवेश चवणु लॻो त यार हिन झंग में जेको आहे सो आउं हिकिड़ी अहिड़ी ॿूटी आहे, उनखे सुञाणा थो, उहा ॿूटी आहे, उहा ॿूटी माण्हू पटे कंहिं बि इंसान खे सुंघाए त उहो इंसान थी वेंदो भोली। त ॿई दरवेश चवणु लॻा त वाह इहो त कमु जहिड़ो तजुर्बो आहे। तो हिते ॿियो चवणु लॻो त मूंखे बि इन झंग में उहा ॿूटी सुझे थी, उहा ॿूटी अगरि माण्हू पटे वरी उन जेको इंसानु भोली थियो वञे उनखे अगरि सुंघाए त उहो वरी वापसी इंसान थी वेंदो। तो चवणु लॻा त वाह वाह कमु जहिड़ी शयूं आहिनि, अव्हांखे इहे अचनि थियूं, हिकिड़ो दरवेश चवणु लॻो। तो हाणे चवणु लॻा त
ते दरवेश के त हाणे तोखे थी बणाईंदा भोलड़ी उहा बूटी पटे अचूं था असांखे बूटी बि ॾेखारियूं था माना पाण खे चवण लॻा बूटियूं पटियूं था हिक ॿिए खे पाण माना इहे ॾेखारियूं था तोखे भोलड़ी बि करे ॾिसूं था इहो तजुर्बो तूं भले भोलड़ी थी ऐं पोइ वण आहिनि तमामु वॾा तरह तरह जा मेवा आहिनि कई ते वण आहिनि तूं भोलड़ी थी वेंदे चढ़ण वण में लहण वण में आसानी थी वेंदी तोखे वरी असीं सही करे ईंदासीं फ्रूट ऐं मेवा पटे अची गॾु कर जीअं कुझु खायूं कुझु खणी हलूं पाण खे अॻियां कमु ॾींदा तो हिते टियों दरवेश चवणु लॻो त यार ईअं न मथां मूंखे भोलड़ी करे ऐं वरी वापसी इंसानु न करियो तो चवणु लॻा त न तूं असांजो ॿार आहीं हाणे तूं असांजी बिरादरी माना दरवेश माण्हू तोखे थोरी ईअं कंदासीं हाणे हीउ सॼो लका हारी जो पुटु ॾिसे पियो सोचणु लॻो त ॾिसां बूटियूं कहिड़ियूं आहिनि तो हाणे हिकिड़ो दरवेश आयो आहे बूटी पटी ॿिए बि बूटी पटी हिकिड़ो भोलड़ी करण जहिड़ी माना इंसान मां भोलड़ी थियण जहिड़ो हो ऐं वरी वापसी इंसानु माना भोलड़ी मुंहिंजा इंसानु थियण वारी उहो बूटियूं हिननि ॿिनि पटियूं तो हाणे आया अची जेको टियों न अमरा हुजे हुनखे बूटी माना दरवेश सूंघाई त उहो भोलड़ी थी वियो तो हाणे चवणु लॻा त हाणे वञी मेवा वग़ैरह पटे आ तो हाणे उहा भोलो माना जेको दरवेश भोलो थी वियो सो वियो हितां हुतां मेवा पटे अची ढिग करे हिनखे ॾिनई तो हाणे ॿियो दरवेश चवणु लॻो त यार हाणे हीउ पंहिंजो दरवेश माण्हू हाणे हिनखे इहा बूटी सूंघात जीअं वापसी वरी दरवेश थी असली शिकिल में अची वञे त उहो दरवेश चवणु लॻो त चलो ठीकु आहे दरवेश वरी हुनखे बूटी सूंघाई तो हाणे हू वरी वापसी थी हलियो माना सही पंहिंजी इंसानी शिकिल में अची हलियो हिननि उहे मेवा वग़ैरह खाधा तो हाणे मेवा हिननि खाधा बि सही ऐं उहे मेवा खयां बि सही हीअ टे ॼणा थिया रवाना हार जे पुटु उहे बूटियूं ॾिसी वरितियूं उहे बूटियूं हुन पटे पाण सां गॾु माना रखियूं चवणु लॻो त कमु ॾींदियूं कंहिंखे भोलो बणाईंदसि कंहिंखे वरी वापसी माना भोलड़ी मुंहिंजा इंसानु बणाईंदसि उहे बूटियूं हिन पटी पाण वटि माना रखी छॾियूं तो हाणे चवणु लॻो त शहज़ादी मूंसां वाजी कई वियो हिनखे आउं ज़ाल थो बणाइणु चाहियां हीअ त माॻे मुंहिंजे अंडर में ई कोन थी अचे शहज़ादो वरी उतां निकितो राति थी वरी उतां निकितो आयो बादशाह जे महल जे छित ते उहा खट ते माना रखी उॾण वारी उॾण खटोली पाण वरी हुन रसीअ दरे अंदरि लही आयो हिन छा कयो रसीअ खे हुकम कयो चवणु लॻो त शहज़ादी खे वञी चंबड़ ऐं उनखे गेले खणी अच रसीअ देरी कोन कयो तो ही खणी आहिनि उॾण खटोले चढ़ी ऐं सिधो अची झंग में शहज़ादी खे खणी आयो झंग में सुम्हारे मथां पता वता ॾेई ईअं करे हुन झंग सुनसान हुजे परे खणी आयो हुजे पाण इहो हिकिड़ो वॾो मच टांडे जो ॿारे ऐं उते परियां थोरो वञी वेही रहियो शहज़ादी हाणे सुती पई हुई शहज़ादी थोरी सुजाग थी जाग पई तो ॾिसणु लॻी त हीउ पन मूं ते कंहिं डर किथे आउं पुॼी त हुजे झंग हिकिड़ो शहज़ादी खे डपु बि तमामु जाम थियो हाणे शहज़ादी उतां आई ॾिसे त हाणे हीउ वेठो हुजे मच ते टांडे जे ते तो आई उते तो चवणु लॻी त मूं त कोन चढ़ंदी आहियां पर हाणे तुंहिंजे मुंहुं चढ़ी आहियां तूं मूंखे हिते वठी आयो आहीं तो हिते हीउ बि रोब करणु लॻो हारी पुटु तो चवणु लॻो त जेकर तूं मर्दनि जे मुंहुं न आहे चढ़ंदी त औरतुनि जे मुंहुं बि आउं बि कोन चढ़ंदो आहियां तो हिते मिड़ी ॻाल्हाइण लॻी त हाणे शहज़ादी खे डपु बि थियो तो हिते शहज़ादी चवणु लॻी त चलो ठीकु आहे तूं मूंसां ॻाल्हाए त सही घटि मां घटि तो चवणु लॻो त न ॻाल्हाईंदसि हिकिड़ी शर्त ते औरतुनि जे मुंहुं कोन लॻंदो आहियां आउं दरवेश माण्हू फ़क़ीर माण्हू पर जेकर तूं मूंसां शादी करीं त पोइ तोसां आउं ॻाल्हाईंदसि तो हाणे उहा शहज़ादी चवणु लॻी उन हारी जे पुट खे त चलो ठीकु आहे तोसां आउं शादी कंदुसि सुभाणे भले तूं मूंसां ॻाल्हाए त सही सो हाणे हिते हारी जो पुटु चवणु लॻो चलो ठीकु आहे हाणे कुझु वारे में अची पर शहज़ादी ज़िद्दी हुजे तो हाणे हिननि कचारे वचारे कई ॿिए पाण में शहज़ादी शादी जे लाइ हा कई सो हाणे माई मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे मथे सां हथु फेरे त अले छा करे छॾे तो हाणे हिन शहज़ादी कयो उहो कमु तो हाणे हिन जे मथे सां हथु फेरींदी वई सो चवणु लॻी त तूं कीअं हिते मूंखे खणी आएं तूं छा ते ईंदो आहीं कीअं छा आहे मिड़ी इहे पुछा करणु लॻी तो हिते हारी जो पुटु चवणु लॻो त हीअ मूं वटि उॾण वारी उॾण खटोली आहे हिन ते आउं ईंदो आहियां तो वटि ऐं हींअर तोखे हितां खणी आयो आहियां तो मिड़ी हिननि पाण में कचहरी करे शहज़ादी मिड़ी एतिरो कुझु हिन हारी जे पुट खां पुछा करे वरिती त हीउ उॾण खटोली ते माना ईंदो वेंदो आहे हाणे उते हारी जे पुट खे निंड अची वेली सुम्ही रहियो हीउ बि को ईअं ई मिड़ी सुम्ही रही नाटक करे तो हाणे हारी जो पुटु जॾहिं सुम्ही रहियो हिन छा कयो जो उहा उॾण खटोली उतां खणी आई चढ़ी पाण उन ते आई थी उतां जात थी वई भॼी वेली उतां सिधो आहे पंहिंजे महल में अची उते पुगी उॾण खटोली छित मथे रखी छॾी पाण हेठि लही ऐं हली आई उते पंहिंजे कमरे में सुम्ही वेही रही हाणे तव्हांजो जॾहिं अची सुबुह थियो ॾिसे त हिन वारी उॾण खटोली बि न हुजे उहा शहज़ादी बि न हुजे हीउ चवणु लॻो त शहज़ादी तमामु ज़िदी वाजी मल करे वई तो हाणे हीउ बि उतां पंधु निकितो तो चवणु लॻो त हाणे छा करियां उॾण खटोली जेका उॾण वारी साथ शहज़ादी खणी वई हीउ उतां आयो हलंदे 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 नेठि अची इंतज़ारु करणु लॻो राति थी चढ़ियो उन रसी खे हुकम कयो उन दरी ते जीअं तीअं करे चढ़ियो आयो शहज़ादी वटि शहज़ादी निंड पई हुजे हिन छा कयो जो शहज़ादी खे उहा बूटी सूंघाई शहज़ादी भोलड़ी थी वेली शहज़ादी खे भोलड़ी बणाई ऐं पाण उतां जेको आहे लही आयो वरी वापसी हलियो वियो सुबुह जॾहिं थियो त दासियूं वग़ैरह आयूं कमरे में छा ॾिसनि त शहज़ादी भोलड़ी थी पई हुजे
अड़े शहज़ादी भोली थी पई, ही छा मसइलो आहे। तो हाणे बादशाह बि परेशान थी वियो। तो बादशाह हिते हुते ऐलान करायो त शहज़ादीअ को सही करे, जीअं शहज़ादी सही थी वञे। ही बि को वरी माना दरवेश वारो हिसाब किताब करे ऐं कपिड़ा पाए बेस बदिली करे ऐं बूटियूं वग़ैरह हिन वटि हुजनि। तो ही बि आयो अची हिते महल में पुॻो। बादशाह चवणु लॻो बादशाह सलामत इन शहज़ादी खे आउं सही करे ॾींदुसि। तो बादशाह चवणु लॻो तूं सही करे न? चई हा आउं सही करे, पर मूंखे अलॻि कमिरो खपे ऐं उते केरु बि न अचे, शहज़ादी जो इलाजु आउं कंदुसि। तो चवणु लॻा चलो ठीकु है। तो हाणे उहा शहज़ादी भोली हुजे, अलॻि कमिरो हिन खे ॾिनो। तो हाणे हिते आयो, हाणे शहज़ादी चवणु लॻो त ॾिठई तोखे मूं भोली बणाए छॾियो, फ़क़ीरनि सां फिटाईंदे ईअं ई थींदई। तो हाणे तुंहिंजो इलाजु करियां थो। तो हाणे शहज़ादी खे माना जेको आहे ही तड़पाईंदो रहियो, हुते ॻाल्हियूं इहे कंदो रहियो। तो हाणे बादशाह चवनि बादशाह सलामत, हाणे वञो कुझु काफ़ी सारा ढींगर खणी अचो जंहिंमें कंडा तमामु जाम हुजनि। बादशाह चवणु लॻो हाणे ढींगरनि खे तूं छा कंदे? चई बसि आउं इलाजु करियां पियो। अब हाणे बादशाह जी मजबूरी हुजे, ढींगर वग़ैरह तमामु जाम अची विया उन कमरे में, हिन खे ॾिना उहो रखियईं। शहज़ादी खे उन ढींगरनि ते सुम्हारी, कंडनि ते। हाणे उहा भोली हुजे, कंडा अहिड़ा उनखे लॻा जो सफ़ा रियूं करणु लॻी। तो हाणे हिते हारी जो पुटु चवणु लॻो त ॾिठी फ़क़ीर सां फिटाई ईअं ई थींदई, तमामु ज़िद्दी आहीं। हाणे जे पंहिंजी हार मञ ऐं मूंसां शादी कर। जेकर शादी न कंदे त इन ई हाल में हूंदे। तो हिते इशारनि में ॻाल्हाए न, इशारनि में चवणु लॻी त चलो ठीकु है हाओ। तो हाणे हिन नेठि शहज़ादी खे पंहिंजे असुली रूप में आंदई। उहा बूटी वरी ॿी सूंघाई त भोली वञा वरी शहज़ादी थी वई। ता चवणु लॻी त चलो ठीकु है, मूं हार मञी, तोसां ई शादी आउं कंदसि, मूंखे हाणे भोली न बणाइजांइ। तो हाणे बादशाह ॾांहुं हिन मुबारकी मोकिली। तो चवणु लॻो त तव्हांजी धीउ शहज़ादी सही थी वई। बादशाह बि ॾिठो त शहज़ादी सही हुजे। तो हाणे शहज़ादी चवणु लॻी त आउं हिन दरवेश सां शादी कंदसि, हिन जो रूप माना दरवेशाणो हुजे। तो बादशाह ने हिन सां शादी कराए छॾी। तो हाणे हिकिड़ो ॿ ॾींहं हुते रहिया। सो बादशाह चवणु लॻो हिननि खे त हाणे तूं हिते ई वेह, तोखे अधु बादशाह आउं ॾियां थो, मुंहिंजी धीउ शहज़ादी हिते ई हुजे। अधु बादशाह खे आउं ॾियां थो, हिते बादशाही तूं संभाल ऐं केॾांहुं वञ न। तो ही छोकिरो चवणु लॻो त चलो ठीकु है, आउं केॾांहुं कोन्ह वेंदुसि। शहज़ादी ऐं असांखे तूं अधु बादशाह ॾींहुं थो हिते आउं हलाईंदुसि, पर आउं हिकिड़े ॿिनि ॾींहंनि लाइ वेंदुसि मुंहिंजो फिलाणे हंधि भाउ, मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजी भाॼाई आहे, उतां चकर ॾेई वरी ईंदुसि। तो बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु है। हाणे हारी जो पुटु चवणु लॻो संदसि ज़ाल शहज़ादी खे त भला ॾे ख़बर उॾण खटोली आहे किथे, पाण उन ते हलूं। तो शहज़ादी चवणु लॻी त महल जे छित ते पई आहे। तो ही विया हुते छित ते, उन उॾण खटोले ते ही चढ़िया। तो हाणे उॾंदे उॾंदे सिधो आया अची जेको हिन जो भाउ हो, सो अची उते पुॻा हुनजे घर। सो ही शहज़ादी वठी सिधो आयो पंहिंजे घर। हिन वारो भाउ त हुजे ई न, हिन वारी भाॼाई वेठी हुजे। भाॼाई जॾहिं ॾिठो हिन खे सुञातई, चवणु लॻी त अदा तूं पुॼी वएं खैरनि जो, ऐं ही छोकिरी केरु आहे? ॾिसजे त शहज़ादी पई। तो हाणे हारी जो पुटु उहो नंढो छोकिरो पंहिंजी भाॼाई खे चवणु लॻो त भाॼाई तूं मुंहिंजी माउ बराबरि ऐं तो मूंखे तानू ऐं मेड़ो आयो, ॾिस आऊं शादी करे आयसि, हीअ मुंहिंजी ज़ाल ऐं ज़ाल वठी आयसि। तो भाॼाई ॾाढी ख़ुशि थी। सो चवणु लॻी त मूं तोखे ईअं ई कावड़ मञा, थोरो घणो मिड़ी मज़ाक मां चई छॾियो, तूं जेको कावड़ करे में, ऐं तुंहिंजी माउ बराबरि जे तोखे थोरो घणो चङाई जो या कुझु चयो त हाणे माण्हू घर थोरी छॾे वेंदो आहे। तो हिन वारो वॾो भाउ बि पुॻो। तो हाणे हिते नेठि ही पाण में ठही हलिया। सो हिते नंढो भाउ चवणु लॻो वॾे भाउ खे त अदा हाणे ही ॿनी जॻह पंहिंजी आहे, तव्हां कीअं हारनि वग़ैरह ॾेई छॾ पिया पोखिन ते, मूंखे होॾां अधु बादशाही मिली आहे, हिन शहज़ादी जे पीउ मूंखे ॾिनी आहे, पाण हली उते रहूं, को सुख जो साह पटियूं। तो चवणु लॻो वॾो भाउ त चलो ठीकु है, ॿनी उते हारनि ॿारनि खे ॿियनि खे ॾिनी। तो उॾण खटोली ते ही चारई ॼणा चढ़िया, सिधो आया अची उते जिते हिनखे अधु बादशाही मिली। तो हाणे उते हसी ख़ुशी सां सुठे नमूने सां उन अधु बादशाही में ही रहण लॻा, उहा बादशाही हलाइण लॻा। तो हाणे हारी जा पुट वीचारा सुखिया सवला थी हलिया। तो दोस्तो ही कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॼी। उमेद आहे त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।